भूअं सॼीअ जा भाग्या पोइ सूर न रहंदा साॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया थींदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर सनी गुटिया सपरी गूंगा थी गलियाम मोहर हुआ नीह जा कुछी कीन सघां बहाईंदा व्याम लोढ़ा पी नीह जा असांजो रिश्तो है असांजो रिश्तो दर्द जो रिश्तो है उन जे करे के भी दोस्त जेके यो समझन था त ही कह भी किस्म जे तमाश बिनन जो मजमू नाए सिंध जे आशिकन जो मजमू आहे जिनके सिंध धरती सां प्यार है जिनके सिंध धरती जो दर्द है उहे माण्हू गॾु कनि था। हैदराबाद जे सिंध म्यूज़ियम में बाग़नि सां शाम मल्हाई वई। बाग़नि वारी शाम जे प्रोग्राम में हाफ़िज़ निज़ामाणी, इमाम अली झिंझी, आशिक दादवी ऐं रुखसाना प्रीत बाग़ी ऐं मज़ामती शाइरी करे नौजवाननि खां भरपूर दाद हासिल कयो, जॾहिं त सुनीता राठौड़, तनवीर आरीजो, फरज़ाना जमाली, उमे रबाब खे सूरमिन वारो एवॉर्ड ॾिनो वियो। इन मौक़े ते तनवीर आरीजो ॻाल्हाईंदे चयो त हक़ीक़ी बाग़ी उहे आहिनि। सिंध म्यूज़ियम हॉल नौजवान छोकरनि ऐं छोकिरियुनि सां खचाखच भरियल हो। हाल में मज़हमती शाइरनि ऐं बहादुर सूरमिन जे हाल में पहुचण वक़्तु मथनि गुलनि जी वर्खा कई वई, जॾहिं त हाल में हर शिरकत कंदड़ खे गुल ऐं गेड़ो रंग वारो रुमाल तोहफ़े में ॾिनो वियो। नामियारे शाइर हाफ़िज़ निज़ामाणी ॻाल्हाईंदे चयो त असांजो ध्यानु डेमन ॾांहुं छिकाए हुकुमरान सिंध में धारियनि जी आबादकारी लाइ नवां शहर पिया आॾिन, इन लाइ ख़बरदार थियणु घुरिजे। हिन चयो त सख़्त गर्मी में आऊं वेही बि न पियो सघां, पर न अचां हा त चवनि हा ॾाढ़ी रखाए मुल्लो थी वियो आहे। इन मौक़े ते इमाम अली झिंझी यज़ीदी दौर में आहियूं, हुसैनी जंग जारी आहे ऐं अरड़ा आहियूं अड़जी पऊं था जे ॿोलनि वारी शाइरी ॿुधाए भरपूर दाद हासिल कई, जॾहिं त रुखसाना प्रीत ऐं आशिक दादवी खे पिणु संदसि मज़हमती शाइरी ते भरपूर दाद ॾिनो वियो। प्रोग्राम जी शुरूआत वकार मला जे ॻायल वाई सां कई वई। बाग़नि जी शाम में वकार मला, खुशबू लगारी, असलम फ़कीर सुरनि जी वर्खा करे दाद हासिल कयो। नौजवान छोकरनि ऐं छोकिरियुनि रज़ाकारनि जा फ़र्ज़ अंजाम ॾिना, जॾहिं त म्यूज़ियम जे हॉल ऐं हॉल खां ॿाहिरि नौजवाननि जो वॾो अंग मौजूदु हो। वहीद मुस्तफ़ा लाशारी, हैदराबाद, वॉइस ऑफ सिंध, लंडन। संध